नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कंदकोट खां ख़बर ॾींदा हलूं त बडाणी अल नूर मस्जिद में महराज मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में जलसो मुनक़द कयो वियो। जलसे में नात ख़्वाननि कादरी भूरल टांवरी पीर मोहम्मद अकरम अला इलाही पीर दिलबर साईं जलसे खे ख़िताब कंदे चयो त महराज वारी रात अल्लाह पाक पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आसमान ते घुराए पंहिंजो दीदार करायो। इन खे निमाज़ तोहफ़े में ॾिनी जेका असां उम्मत खे अदा करणी आहे। हिन चयो आहे त असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उम्मत आहियूं। असीं सभु मुसलमान भाइर आहियूं। कोई फ़िरके जी ॻाल्हि न आहे। असां जे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हक़ ऐं सच जी राह ॾेखारी आहे। असांखे घुर्जे त असां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ॾसियल वाट ते ज़िंदगी गुज़ारियूं। जॾहिं त जलसे जे आख़िर में मुल्क जी सलामती लाइ दुआऊं पिणु घुरियूं वियूं। जॾहिं त जलसे जा सरअंजाम रईस मोहम्मद याकूब भुट्टो, रईस वडल भुट्टो, फ़कीर मोहम्मद इसाक भुट्टो ऐं ॿियनि ॾिना। जलसे में वॾे अंग में माण्हुनि पिणु शिरकत कई। आख़िर में लंगर जो पिणु बंदोबस्तु थियलो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।